तो अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिकु दवा कंपनी ते ॻाल्हाईंदासीं जंहिंमें उहा दवा जेको ज़िंदगी बचाइण वारियूं दवाऊं आहिनि उन में जंहिं माना नकुल दवा ठाही उन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तो हिकु माना दवा कंपनी जो माना मालिक हुयो जंहिंजी दवा एॾी मशहूरु थी जो जेको माण्हू मरण ते हुजे त आख़िरी टाइम में उहा इंजेक्शन लॻाईंदा हुआ। जेॾीमहिल उहा लॻाईंदा हुआ त उहो माण्हू मरण खां हुनजी ज़िंदगी बची पवंदी हुई। उहा दवा जॾहिं मशहूरु थी ऐं हुन जॾहिं माना हिन किरोड़नि ताईं विकामण लॻी, किरोड़े रुपया हुन पे कमाया सेठ, त हुन उन में दवा में नकुल इस्तेमालु कयो ऐं उन में माना मटीरियल नकुली इस्तेमालु करणु लॻो ऐं हुन पंहिंजे हिर्स जे हवस में अची वियो ऐं माना उन में अची वियो जेको त अञा वधीक कमाया ऐं वधीक नालो हासिलु कयां। इहा हुन सोच न रखी त इंसानी जानियूं केतिरियूं नुक़सान में वेंदियूं ऐं केतिरनि जा घर वीरान थींदा, केतिरा माना माना घर बर्बाद थींदा, केतिरनि जूं माना मुड़ुस मरी वेंदा, केतिरियुनि जा बच्चा मरी वेंदा, केतिरियूं नियाणियूं मरी वेंदियूं, केतिरनि जा घर चुल्हा विसामजी वेंदा ऐं केतिरो नुक़सानु पहुचंदो माण्हुनि खे ऐं या मूंखे बि को मथां नुक़सानु पहुचे। इहा बि सोच हुन न रखी। हुन दवा कंपनी साज़ मालिक इहा बि सोच न रखी त मथां इहा ॻाल्हि मथां मूं ते बि अचे सुभाणे जा इन लेवल सां न हुन उहा दवा नकुली माना बाज़ार में मार्केट में आंदी ऐं उहा माना असुल जी जॻह ते नकुल। दोस्तो उन सेठ दवा साज़ कंपनी वारे सेठ खे हिकिड़ो पुटु हुयो, उहो अचानक बीमार थियो ऐं उन जॾहिं माना अस्पताल में उहो खणी वियो त हुननि माना डॉक्टरनि माना इलाजु कयो ऐं सुठे लेवल सां इलाजु कयूं, मगर हू माना जेके दवाऊं पिया हलनि हुनखे माना उहा दवा माना सिहत न पई ॾे। पोइ हुन सेठ कोशिशि कई, डॉक्टरनि खे चयो त कीअं बि करे मुंहिंजो पुटु मूंखे बचाए ॾियो। हुननि चयो त हाणे आख़िरी हिकिड़ी इंजेक्शन आहे जेका तोखे लिखी था ॾियूं, उहा तव्हां वठी अचो। उहा इंजेक्शन जॾहिं लिखी ॾिनोसि त उहा इंजेक्शन हिन जी पंहिंजी कंपनी जी हुई जेको पाण ई तयारु कंदो हो, उहा लिखी ॾिनोसि। त हिन चयो त हाणे हीअ इंजेक्शन हिते त मार्केट में त मूं सभु नकुली मोकिलिया आहिनि, हाणे जेसि ताईं वञी पंहिंजे माना उन में मिल मां वञी असुली उहा इंजेक्शन खणी अचां त छोकिरे खे हरायां। हीअ उतां पंहिंजे गाॾी ते चढ़ियूं ऐं पंहिंजे माना हुन ॾे हलियो वियो पंहिंजे फैक्ट्री ॾे। हुननि डॉक्टरनि सोचियो त हिनखे हिकिड़ो पुटु आहे ऐं हिन में दिलि शिकस्ता थी वियो आहे या हिन जो दिमाग़ु कमु नथो करे। हिन महिल ताईं इंजेक्शन जो पर्ची ॾिनोसि, हिन महिल ताईं वठी न आयो, मथां छोकिरो गुज़ारे वञे मरी वञे। तंहिं करे असां पंहिंजे ई जेब मां डॉक्टर ईअं कयो, पंहिंजे जेब मां ई पैसा ॾेई ऐं जल्दी उन स्टोर मां घुराए इंजेक्शन उहा हई त मन हिन जी ज़िंदगी बची पए। हू हुनजो हिकिड़ो पुटु आहे, वॾो सेठ आहे, हुनजो दिमाग़ु कमु न कयो, तंहिं करे मथां हू माना बेबिजी वियो या अहिड़े लेवल सां थी वियो जो हिन महिल ताईं हू इंजेक्शन वठी न मोटियो। तंहिं करे मां छो न पंहिंजे खीसे मां इहो इंजेक्शन घुराए ऐं हिन जे माना ज़िंदगी बचायां। और डॉक्टर पंहिंजे जेब मां पंहिंजे खीसे मां पैसा मोकिले उहा इंजेक्शन घुराए ऐं छोकिरे खे माना हईं। छोकिरो माना खे हरण में शर्ती कुझु माना मिंटनि खां पोइ छोकिरो इंतकाल करे वियो, गुज़ारे वियो। डॉक्टर पंहिंजी कोशिशि कई मगर छोकिरो गुज़ारे वियो ऐं उन खां अधु कलाक खनि गुज़रियो ऐं उन खां मरण खां हुन छोकिरे जे मरण खां पोइ अधु कलाक खनि ॿियो गुज़रियो त हुनजो पीउ वरी कार ते आयो। छो त टाइम त कपल हुनखे लॻी वियो अॻु में ई, छो जो हितां वियो हे वॾो टाइम लॻी वियो, 2-3 कलाकनि जो टाइम लॻी वियो। इन में माना थी वियो त हिन पंहिंजो आयो ऐं अची डॉक्टर खे पुछा, डॉक्टर खां पुछा कई, डॉक्टर साहिबु मुंहिंजो छोकिरो कीअं आहे? डॉक्टर साहिबु चयो त तव्हांखे इंजेक्शन लिखी ॾिनमि, तव्हां ॾाढी देरि कई ऐं मूं पंहिंजे जेब मां घुराए ऐं छोकिरे खे हयो ऐं छोकिरो तव्हांजो छोकिरो इंतकाल करे वियो, बची न सघियो। त हिन डुक पाए ऐं डॉक्टर जे गिरेबान मां वठी ऐं डॉक्टर खे चई तव्हां इहा इंजेक्शन छो हई आहे?
इहो तव्हां न हणो साथ मुंहिंजो छोकिरो माना बची वञे हा तव्हां हिनखे इहा इंजेक्शन छो हई डॉक्टर चयो त मां डॉक्टर या तूं डॉक्टर मूं तव्हांखे लिखी ॾिनो तव्हां माना देरि कई तव्हांखे हिकिड़ो ई पुटु हो मूं चयो सेठ मूं चयो त हिनखे हिकिड़ो पुटु आहे ऐं हे बेबिजी वियो आहे या हीअ हिनखे माना को प्रेशर थी वियुसि दबाव पइजी वियुसि मां पंहिंजे जेब मां पंहिंजे ख़र्च मां उहो इंजेक्शन घुराए हिनखे हयो जीअं हिनजी ज़िंदगी बचे मगर मूं हयो हुनजी ज़िंदगी वही हली हू गुज़ारे वियो डॉक्टर खे चयईं त न तो इहो इंजेक्शन छो हयो इहो तूं न हणी आहे मुंहिंजो छोकिरो न मरे हा मुंहिंजो पुटु न मरे हा डॉक्टर चयो इहो कीअं मां डॉक्टर आहियां तोखे चई न इहो नकुली आहे इहो इंजेक्शन नकुली हुयो डॉक्टर चयो कीअं नकुली आहे इन सां असां अलाए केतिरनि खे माना ज़िंदगियूं बचायूंसीं हिन चयो त न ही जेको ही माना तव्हां वटि जेको इहा इंजेक्शन जेको तो स्टोर खां वरिती आहे नकुली आहे हीअ असुली खणणु मां वियो हुउसि हाणे फैक्ट्री मां खणी आयुसि इहो फैक्ट्री मुंहिंजी हुई मूं इन में दवा में मिलावट कई ऐं जेको मूं नकुली दवा हलाइणु शुरू कयो डॉक्टर चयोसि पोइ त घणनि जा माना घर उजाड़े छॾी घणनि जा घर बर्बादु करे छॾी घणनि जूं वनियूं वीरान करे छॾी घणनि जा घोट कुहाए छॾी घणनि जा पुट कुहाए छॾी घणनि जा पीउ माराए छॾी तो इहो वॾो ज़ुल्म कयो आहे पोइ तो हे नकुली दवा तो छो माना तयारु कई आहे असां तॾहिं सोचनि में हुआसीं हीअ दवा जेको ज़िंदगी बचाए थो असां काफ़ियुनि खे हयासीं त उहे माण्हू मरीज़ मरी विया असां चयोसीं शायदि इहा ई ज़िंदगी हूंदी इहो ई ज़िंदगी हूंदो जो हुनजो उहा ज़िंदगी न बची असां माना पहिरें ते इन दवा खे इस्तेमालु कंदा हुआसीं त माण्हू बची पवंदा हुआ हाणे तो हे तो केॾो ज़ुल्म कयो आहे अॼु साॻियो वरी तुंहिंजे कुदरत तोखे सज़ा तौरु इहो ई कयो आहे जो अॼु तो वारे पुट ते साॻी इंजेक्शन इस्तेमालु थी आहे अॼु तुंहिंजो पुटु वफ़ात करे वियो आहे ऐं तो वॾो ज़ुल्म कयो आहे तूं हिन अल्लाह जे वटि बि ॾोहारी आहीं या रसूलुल्लाह जे दरबार में तूं ॾोहारी आहीं हिन ख़ल्क़ वटि जे खूननि में बि तूं ॾोहारी आहीं हिन इंसान ज़ात सां तो ज़ुल्म कयो आहे ऐं तो जहिड़ो ज़ालिम ॿियो को न हूंदो अॼु अल्लाह उहो सज़ा तौरु तुंहिंजे घर ते उहा साॻी ॻाल्हि आंदी आहे साॻी इंजेक्शन तुंहिंजे फैक्ट्री जो तयारु कयल जेको तुंहिंजे माना तयारु कयल तो वारे छोकिरे जे ज़िंदगी ते जिस्म ते इस्तेमालु थियो उन तो वारे छोकिरे जी ज़िंदगी जो ॾीओ विसामजी वियो ऐं इन चवण सां ई हू न हो माना इहो सेठ जेको हुयो उहो जेको कंपनी जो मालिक हुयो उहो एतिरो तापश में अची वियो जो पंहिंजे वर में जेको पिस्टल हुयुसि पिस्टल कढी पाण खे ईअं माना पाण खे शूट कयईं ऐं उते पाण खे मारे वेही रहियो दोस्तो इहे आहिनि अल्लाह जे तरफ़ां सज़ाऊं जेके ॿिए इंसान ज़ात खे ज़ेर करे उन खे परेशान करे उन जे ज़िंदगियुनि सां खेॾे ऐं पाण दुनिया हासिलु करण जी कोशिशि कंदा आहिनि रब माना वाहिदुल क़हार अल्लाह वाहिदुल क़हार जेकॾहिं हिन धरती ते पंहिंजो माना हुन खां माना हिसाब किताब वठी सघे थो आख़िरत में हिसाब किताब वठी सघे थो अल्लाह हुन खां हिसाब किताब वरितो उन सेठ जी काॾे माना औलाद हिकु पुटु हुयुसि उहो वफ़ात करे वियो पाण खे गोली हणी मारे छॾी इहा दुनिया दौलत कहिड़े कम जी इहा माना दुनिया जो हिर्स कहिड़े कम जो जंहिंमें इंसान ज़ात जो क़दुरु न हुजे दोस्तो इहा हुई अॼु जी इहा कहाणी महिरबानी वरी नई ॿी कहाणी सां तव्हां सां मिलंदासीं महिरबानी अस्सलाम वालेकुम।